नाज़रीन, कंबर ज़िले जे जागीर वारे इलाइक़े में पानी जी खोट सबब ॾुकार वारी सूरत हाल पैदा थी चुकी है। उन हवाले से ॾिसूं था तुफ़ैल अहमद चांडियो जी ही रिपोर्ट। पानी इंसान जे जियापे जे लाइ इंतहाई अहमियत रखे थो। पानी आहे त जीव भी आहे ऐं जहान भी आहे। ताज़ो ही पूरे सिंध अंदर पानी जी खोट सबब ॾुकार नुमा माहौल बरपा है ऐं कुछ अहिड़ी ही सूरत हाल ज़िले कंबर शदाद कोट जे वाहन ऐं शाखुनि जी भी आहे, जिन में हिन वक्त पानी न हुजण सबब वारी उॾामी रही है। कंबर शदाद कोट ज़िले जे मुख़्तलिफ़ 19 शाखुनि खे राइस किनाल जे घाड़ वाह खां हर साल 6 खां 7 हज़ार क्यूसिक पानी सारियाले फसल लाइ ॾिनो वेंदो आहे। हिन भेरे एक तरफ़ वफ़ाक़ तरफ़ां पानी घट मिलण वारो मसलो आहे ऐं ॿिए तरफ़ वरी सालन खां वठी इरिगेशन डिपार्टमेंट जी नाअहली, करप्शन ऐं बाअसर ज़मींदारनि तरफ़ां पानी जी चोरी सबब पुछड़ी जे आबादगारनि जा मसला हिन वक्त ताईं भी बरक़रार आहिनि। उन सिलसिले में पुछड़ी जे आबादगारनि मेरान टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। वज़ीर आला है जा गवर्नर आ, उन्हनि खे असां अपील था कयूं त सर्वे करे ॾिसो अचे ॾिसण हितां जी हालत ॾिसण, हिन जो असांजो जियापो कीअं आहे। असां त जीअण जे लाइक़ बि न रहिया आहियूं, का कुझु बि कोन्हे को, सॼो इलाइक़ो बर्बाद थी वियो आहे, वण सड़ी विया आहिनि, गाह सड़ी वियो आहे, जानवर मरनि था पिया आहिनि रस्तनि ते, असांजा जानवर उन जे करे मरी चुका आहिनि। सो बराए महिरबानी करे इहो बंदि कई वञे, जेका नाजाइज़ शाखनि थी आहे बंदि कई वञे, नाजाइज़ मशीनियूं थियूं हलनि जेके उहे बंदि कयूं वञनि, असांखे पानी ॾिनो वञे। जेका कड़े नादर शाख ॾऊं उहा आहे का 9 इंच, काथे फुट, काथे 2 फुट, उहे पानी उते असांजो जॾहिं घणो चढ़ी थो अचे न त उहो खंड ॾेई लाहे था छॾनि, जेको असांजो पानी होॾे हलियो थो वञे नादर शाख में, तमामु असांखे नुक़सानु घणो पहुतो आहे। ऐं ख़ुदारा इन शाख जो असांखे हुन सां को बि इतराज़ न आहे त या न वहे, पर इन पासे ॾांहुं मज़बूत करे कड़ असांखे ॾियनि, जंहिंसां असांखे न के सुवारी जो रस्तो आहे। हिन पासे ॾांहुं जेका ॾखिणे पासे ॾांहुं जेका छोड़ी जी कड़ आहे उन सां मोटरसाइकिल जो रस्तो बि कोन्हे। असां सार संभाल जो कंहिं शाख जे लहण वञूं त कहिड़े छाते वञूं। असां ज़ुल्म में अची विया आहियूं, असां लॾे छॾे हलिया वेंदासीं, काॾे वेंदासीं, मुल्क छॾियूं हलिया वेंदासीं, वञी ॿिए कंहिं मुल्क में का मज़दूरी वञी कयूं, पर हिते कुझु बि कोन्हे। इहा जेका बि शाख निकिती आहे असांखां ॾमार निकिती आहे इहा शाख। असली मसलो आहे त हिते जेका हुकूमत जी थी उहा न हला, जेके असांजो पानी चोराइनि था ऐं पानी ते कब्ज़ो आहे, उनखे कंहिं मीर, कंहिं पीर, कंहिं वॾेरे, कंहिं MP MLA जी आशीर्वाद ज़रूरु आहे। छोड़ी शाख जा 3 मसला आहिनि। पहिरियों मसलो इहो आहे त जेका छोड़ी शाख जी मेन टॉप आहे उनखे कटे करे उनखे उन ॿी शाख कढी अथनि। ॿई शाखूं जेके आहिनि उहा ख़बर नथी पवनि त हेतिरी वॾी छोड़ी शाख जी कड़ कटे असां ॿी शाख था कढूं, त इहा गवर्नमेंट खे को बुथे में जूं बि कोन थी जुड़े। कैमरामैन मोहम्मद बशर सां गॾु तुफ़ैल अहमद चांडियो, मेरान टीवी, कंबर।